बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं अव्हांजो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लकारी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु आचर जो ॾींहुं आहे। ठीक 9 लॻे खां 11 लॻे ताईं अव्हां सां मुलाक़ात जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन, इन उम्मीद सां त जिते बि हूंदो हमेशा ख़ुश बाश ऐं आबाद हूंदो। मौला कंदो त हर नओं उभरंदड़ सिज अव्हां लाइ ख़ुशियुनि जो पैगाम खणी ईंदो। दोस्त ईअं ई मेला मतल हूंदा, कुर्ब जूं कचेरियूं क़ाइमु हूंदियूं, छल न को ॾुख अव्हांजे वेझो ईंदो। दोस्त ॾुखनि खां हूंदव कोहें कोहें दूर, ऐं ॾुख हूंदा अव्हां खां कोहें दूर, पंहिंजनि सां गॾु ऐं परवनि खां हूंदव दूर। नाज़रीन, अगरि अव्हां कंहिं परेशानीअ में आहियो, मायूसी में आहियो, नाउमीदी में आहियो, ॾुख में आहियो, त पोइ असां अल्लाह पाक जी बारगाह में अव्हां सभिनी सॼणनि जे लाइ दुआ घुरऊं था, हथ खणूं था त अल्लाह पाक अव्हांखे जल्द ख़ुशियुनि सां आबाद शाद करे, अव्हांजे मुंहं ते, अव्हांजे अङण ते ऐं अव्हांजी झोलीअ में हमेशा ख़ुशियूं वसनि। आचर जे ॾींहं ते ठीकु आऊं अव्हां सां इहा ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदो आहियां त घरनि में वेठल असांजूं अमड़ियूं ऐं भेनरूं जेके न सिर्फ़ु मंडे खां फ्राइडे या सैटरडे जे ॾींहुं कमु कंदियूं आहिनि, पंहिंजी निंड फिटाए नाश्तो तयारु कंदियूं आहिनि, पर साला साल लगातार हूअ बेशक आचर जो ॾींहुं हुजे, आलमी मोकल हुजे या कंपनीअ खां ऑफ हुजे, पर उन्हनि खे उथिणो आहे, अव्हांजे लाइ नाश्तो तयारु करिणो आहे, पंहिंजनि ॿारनि खे, प्यारनि खे ऐं दिलवारनि खे ॾिसणो आहे। सो आऊं उन्हनि खे हस्बे मामूल अॼु बि ख़िराज तहसीन पेश करणु चाहींदुसि त उहे अमड़ियूं ऐं भेनरूं हमेशा ख़ुशो खुरम रहनि, आबाद रहनि, छाकाणि त उन्हनि ई ज़िम्मेदार औरतुनि जे करे असांजे घर जा मामलात, हालात वाक़ियात सभु सेट रहनि था। नाज़रीन, अॼु आचर जो ॾींहुं आहे। आचर जे ॾींहं ते अव्हां सां मुलाक़ात थींदी आहे, पर इंशाअल्लाह अल्लाह पाक अव्हां सभिनी जी उमिरि ऐं हयाती बख़्शे। 18 या 19, 17, 18, 19 इन्हनि 3 ॾींहंनि ते रमज़ान शरीफ़ मुतवक़ी आहे, इंशाअल्लाह शुरू थी वेंदो। असीं मुस्लमान हुजण जे नाते इन रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने खे हमेशा आजियां कंदा आहियूं ऐं दिलि सां आजियां कंदा आहियूं, ख़ुशीअ सां आजियां कंदा आहियूं। ऐं असांजी कोशिशि रहंदी आहे त पुठियनि महीननि में जेके ग़लतियूं कोताहियूं असां खां थियूं, उन्हनि खे इन महीने में दोहराइजे न सिर्फ़ु दोहराइण खां बचिजे, पर उहे गुनाह जेके ग़लतियूं कोताहियूं जेके असां कयूंसीं पुठियनि महीननि में, उन्हनि खे बख़्शराइजे बि। ऐं हिन महीने खे अल्लाह ताला तमामु घणो बाबरकत महीनो ॿुधायो आहे। न सिर्फ़ु ॿुधायो, पर इन में जेके शवाहिद ऐं गवाहियूं मिलनि थियूं, इन मां लॻे थो त हीअ रमज़ान शरीफ़ सभिनी महीननि खां अफ़सल महीनो आहे। इन महीने में ख़ासम ख़ासि ॻाल्हि इहा आहे, अल्लाह ताला पाण इन रमज़ान शरीफ़ जी में कयल नेकियुनि जो सवाबु ॾिए थो, उजूर ॾिए थो। इन करे अॼु पाण ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त मथे हफ़्ते वरी आऊं प्रोग्राम करे कोन सघंदुसि। रमज़ान खां पोइ वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी, इन करे सोचो त अॼु बे इन रमज़ान शरीफ़ जी आमद जे सिलसिले में असां पंहिंजनि ॻाल्हियुनि जे ज़रिए असां पंहिंजे शऊर, अक़ुल, फ़हम, जेको फ़हम शऊर अल्लाह पाक असांखे थोरो घणो बख़्शो आहे, असां अव्हांजे साम्हूं उहा गुफ़्तगू रखूं। अॼु हिकिड़ो ज़बरदस्त महिमान, ॾाढी सुठी शख़्सियत जा मालिक, पाण डाइवर्सिफाइड एक्सपीरियंस रखनि था, पाण वसाइल आहिनि ऐं माशाअल्लाह दीनदान ॾाढो सुठो लाड़ो आहे, तालीमी याफ़्ता आहिनि ऐं ॾाढी सुठी कारकर्दगीअ सां उस्तादी पेशे सां वाॻियल आहिनि। उन्हनि जी पढ़ाई लिखाई जी ॻाल्हि कजे त माशाअल्लाह ॾाढो सुठो कमु कयो आहे। 2008 में कराची यूनिवर्सिटीअ मां उन्हनि PhD कई, उन खां पोइ पोस्ट ग्रेजुएशन जे लाइ बि अमेरिका हलिया विया। ऐं डॉक्टर जेके बि हुजनि था, बेशक इंसानी डॉक्टर जेके इलाज कनि था या पढ़ाईअ में हू वॾी महारत हासिलु कनि था, डिग्रीज़ कनि था, ग्रेजुएशन खां पोइ पोस्ट ग्रेजुएशन कनि था, उन्हनि खे पाण डॉक्टर चऊं था।
अॼु असां वटि ॾाढी ज़बरदस्त शख़्सियत जा मालिक प्रोफेसर डॉक्टर इमामुद्दीन साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि जी PhD थियल आहे अमेरिका खां। पाण राइटर आहिनि, केतिरा ई किताब उन्हनि लिखिया आहिनि। मुख़्तलिफ़ मुल्कनि जो दौरो करे चुका आहिनि पाण। मुख़्तलिफ़ इवेंट्स, कॉन्फ्रेंसिस ऐं सेमिनार्स में बि शिरकत कंदा रहिया आहिनि। ऐं ॾिसंदो आहियां त हू हमेशह एजुकेशनल प्रोग्राम्स में बि अॻिते हूंदा आहिनि। पंहिंजो ॾाढो सुठो पॉज़िटिव किरदारु अदा कनि था। ऐं ख़ासि उन्हनि जी हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा आहे त हू यूथ मोटिवेशन, करियर काउंसलिंग, फ्यूचर प्लानिंग ते तमामु जझो ऐं गहरो कमु कनि पिया। हू हमेशह यूथ जी मोटिवेशन लाइ अॻिभरो नज़र ईंदा आहिनि। ऐं पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहींदुसि। प्रोफेसर डॉक्टर इमामुद्दीन, साईं भलीकार करियां थो। वॾी महिरबानी। ख़ुशि आहियो? तबियत ख़ैरियत सां? साईं पैसा वॾी महिरबानी, लख थोरा। आबाद हुजो साईं। साईं आऊं चाहींदुसि त पाण रमज़ान शरीफ़ जी आमद जे सिलसिले सां ॻाल्हि ॿोल करियूं। सभ खां पहिरियां चाहींदुसि त रमज़ान शरीफ़ जी अहमियत बाबति कुझु असांखे ॿुधायो। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। जीअं तव्हां फरमायो पंहिंजे इंट्रो में त रमज़ान जी आमद आहे ऐं इहो जेको महीनो आहे सॼनि महीननि जो सरदार आहे। इन जी अहमियत जे लाइ इहा शइ ई काफ़ी आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान खां 2 महीना अॻु में रजब जो जॾहिं चंड ॾिसजंदो हुयो त पाण दुआ पढ़ंदा हुआ, अल्लाहुम्मा बारिक लना फ़ी रजब व शाबान व बल्लिगना रमज़ान। त अलाह साईं हाणे रजब जो चंड अची वियो आहे, असांखे रजब जे महीने ऐं शौबान जे महीने में बरकत ॾे ऐं असांखे रमज़ान ताईं पुॼाए ख़ैर ख़ैरियत सां, त जीअं असां रमज़ान जूं बरकतूं ऐं रहमतूं जेको आहे न हासिलु करे सघूं। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे न सहाबा किराम खे इन मौक़े ते जमा कंदा हुया ऐं जमा करे उन्हनि खे ॿुधाईंदा त बाबा अॻियां हिकिड़ो इंतिहाई अज़ीम महीनो अचण वारो अथव, जेको मोमिननि जे लाइ, मुस्लमाननि जे लाइ इबादत ऐं अलाह जी रहमत खे हासिलु करण जी वॾी सीज़न आहे। ऐं पंहिंजा जेका न मामूलात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको न रजब खां वठी करे रमज़ान जी प्रिपरेशन में, रमज़ान में जे तयारीअ में जेको आहे न शुरू कंदा हुया ऐं रजब खां ई जेको आहे न रोज़नि जी क्वांटिटी जेको आहे न वधाईंदा हुया। शौबान में ख़ासि तौर ते तमामु घणा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा रखंदा हुया त जीअं रोज़े सां असांजो रूह पाकीज़ा थिए थो। उन में जेके असां जूं इंसाननि जूं जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ख़ताउनि खां गुनाहनि खां पाक हुया, पर आम माण्हू जी अगरि ॻाल्हि कजे त जेके असांखे रूहानी बीमारियूं थियनि थियूं, असांजा जेके गुनाह थियनि था, ज़ाहिर इंसान आहे गुनाहनि में लुथड़ियल आहे, त रोज़ो जेको आहे न रूह खे पाकीज़ा करे थो। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान में घणा रोज़ा रखंदा हुया ऐं उन पंहिंजो तिलावत जो जेको वक़्तु आहे, ज़िक्र अज़कार जो जेको वक़्तु आहे, मस्जिद खे वक़्तु ॾियणु जेको आहे न उहो वधाए छॾींदा हुया त जीअं रमज़ान में असांजो जिस्म इन्हनि तमामु शयुनि जो आदी हुजे ऐं असां जॾहिं मतिलबु वञी करे रमज़ान में दाख़िलु थियूं त ईअं असां हुजूं तयारीअ में त को लम्हो बि असांजो रमज़ान जो बग़ैर इबादत जे, बग़ैर रहमत जे हुसूल जे ज़ाया न थिए। उहो उनजे करे जेको आहे न असांखे शरीयत में इहो चयल आहे त बाबा रमज़ान हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो सभ खां वॾो उनजो एज़ाज़ इहो आहे त अलाह साईं उन में क़ुरान करीम नाज़िल कयो। उन खां पोइ रमज़ान में जेको आहे न जेका सूरत आहे त भई अलाह साईं हिकिड़ी राति रखी आहे जंहिंखे असां लैलतुल क़द्र जी राति चऊं था पिया। उहा हिकिड़ी राति इहा आहे जंहिंजे लाइ अलाह सुब्हानहु व तआला फरमाए थो लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर। त हिकिड़ी लैलतुल क़द्र आहे, हिकिड़ी राति आहे जेका 1000 महीननि जे इबादत खां अफ़ज़ल आहे। उनजो मतिलबु इहो आहे त इन महीने में हिकिड़ी अलाह साईं अहिड़ी राति रखी आहे, जेकॾहिं केरु माण्हू उन राति में जागी पए ऐं इबादत करे विझे त उन जी हिकिड़ी राति जी इबादत ॿिए पासे को माण्हू 1000 महीना मुस्तक़िल इबादत करे त बि अलाह साईं इन राति वारी इबादत खे वधीक अफ़ज़ल करार ॾिनो आहे। रमज़ान में तव्हांखे ख़बर आहे त जेको फ़र्ज़ु आहे उनजो हिकिड़े फ़र्ज़ जो सवाबु 70 फ़र्ज़ अदा करण जे बराबरि थो थी वञे ऐं हिकिड़ो आम नफ़िल पढ़ण जो सवाबु हिकिड़े फ़र्ज़ जे बराबरि थो थी वञे। रमज़ान खां अलावा तव्हां रुपयो सदको कयो था, तव्हांखे रुपये जो सवाबु मिले थो, पर जे रमज़ान में रुपयो ख़र्चु करण जो सवाबु 70 रुपया सवाबु ख़र्चु करण जो सवाबु आहे। माना अलाह साईं असांजे सवाब खे जेको न मल्टीप्लाई करे छॾियो आहे। उन जे करे ऐं रमज़ान में क़ुरान करीम जी हिकिड़ो नुज़ूल बि थियो आहे। सभ खां पहिरीं जेको रमज़ान जो नुज़ूल जो आगाज़ थियो उहो त क़ुरान करीम जो उहो रमज़ान में थियो हुयो। त उन जे करे रमज़ान जी हिकिड़ी मुस्लमाननि वटि ख़ासि अहमियत आहे। असांजो दीन इन शइ सां भरियो पियो आहे
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी भरी पई आहे त भई असांखे रमज़ान खे ख़ासि इम्पोर्टेंस ॾियणी आहे। रमज़ान जे लाइ जेको आहे न असांखे पंहिंजे पाण खे तयारु करिणो आहे ऐं अहिड़ो पंहिंजे पाण खे रखिणो आहे त जीअं रमज़ान अचे त असां ॿई हथनि सां उन में लॻी वञूं, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठूं, अलाह वटि पंहिंजो मक़ाम दर्जो बुलंद कयूं। त उन जे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त रमज़ान हिकिड़ो अज़ीम मौक़ो आहे ऐं जिन जिन माण्हुनि खे नसीबु थिए थो पियो ज़िंदगियुनि में उन्हनि खे शुक्र बि बजा आणणु खपे, छो त कई असांजा दोस्त मिट माइट अहबाब हुया जेके पोएं रमज़ान में हुया असां सां गॾु, लेकिन उन्हनि सां ज़िंदगी वफ़ा न कई, अॼु उहे असां वटि मौजूदु न आहिनि, माना उन्हनि जो उहो सिलसिलो बंदि थी वियो। त इहा ॻाल्हि आहे त रमज़ान हिकिड़ी अज़ीम शइ आहे जंहिंजो असांखे क़दुरु करणु खपे। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, जीअं पाण ॻाल्हि ॿोल्हि कईसीं, साईं ॻाल्हि ॿोल्हि कई त रमज़ान शरीफ़ जो महीनो अगरि नसीबु थिए थो त पाण वॾा ख़ुशि नसीब आहियूं। अहिड़ा केतिरा ई माण्हू असांजा अहबाब जेके पुठिएं साल त असां सां गॾु हुया पर अनफॉर्चुनेटली हिन साल असां सां गॾु न हूंदा। इन जो मक़सदु पुठिएं रमज़ान में त असां सां गॾु हुया पर हिन रमज़ान में हू असां सां गॾु न रही सघंदा। सो बहरहाल पाण ॻाल्हि ॿोल्हि खे अॻिते वधाईंदासीं, हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। नाज़रीन, अवी ॾिसो पिया त मेज़बान पतीअ जो पैक असांजे साम्हूं पियल आहे ऐं हिन मेज़बान पतीअ जो पैक मां पाण सम्झी सघूं था त हिन पतीअ खे पाण जॾहिं चांहि में इस्तेमालु कंदासीं त ॾाढी कड़क, दमदार ऐं ज़ाइक़ेदार चांहि ठहंदी, छाकाणि त हीअ पती पाण ॾाढी ख़ुशबूदार आहे, इन जो ज़ाइक़ो बि ॾाढो कमाल जो आहे। इन करे अगरि अव्हीं चाहियो था त हिन पतीअ खे अव्हां पंहिंजी चांहि में इस्तेमालु करियो त पोइ ठीकु अव्हांखे पंहिंजे घर जे वेझो स्टॉल तां इन पैक खे ख़रीद करिणो पवंदो। ख़रीद करण खां पोइ अव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त इन में हिकिड़ो कूपन ॾिनल आहे जंहिंमें पंहिंजो नालो ऐं एड्रेस लिखी करे घर जे वेझो कंहिं ड्रॉप बॉक्स में विझी छॾींदव त पोइ शामिलु थी वेंदो मेज़बान जे तरफ़ां मिलंदड़ क़ीमती इनामात में। ऐं हिकिड़ी ॿी सुठी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अव्हांजे शहरनि तोड़े जो ॻोठनि में मेज़बान जे तरफ़ां ॾाढा शानदार प्रोग्राम थियण वञनि पिया, जिन प्रोग्राम्स में अव्हां पंहिंजनि पसंदीदा गुलकारनि, फ़नकारनि, कलाकारनि ऐं अदाकारनि सां बि मिली सघो था, मुलाक़ात करे सघो था, सेल्फियूं बि कढाए सघो था। इन करे आऊं पुर उमीद आहियां त अव्हां मेज़बान जे तरफ़ां थींदड़ शानदार प्रोग्राम्स में ज़रूरु शिरकत कंदा। हाणे पाण हलूं था पंहिंजे महिमान जी तरफ़। साईं, जीअं थोरी देरि पहिरियां अव्हां ॻाल्हि ॿोल्हि कई त असीं वॾा ख़ुशि नसीब आहियूं, अलाह पाक असांखे रमज़ान शरीफ़ जो तोहफ़ो हिकु भेरो ॿीहर नसीब कयो आहे, इन जो ग्रेटिट्यूड, शुक्रानो पाण कीअं अदा करे सघूं था प्लीज़? बिल्कुलु साईं, बिल्कुलु हिकिड़े सुठे इंसान जी निशानी इहा ई आहे त जॾहिं अल्लाह सुब्हानो व तआला हुनखे का नेमत, का तोहफ़ो अता करे त उहो शुक्रगुज़ार थिए। त असांखे रमज़ान जी शक्ल में जेको अज़ीम तोहफ़ो कुदरत जे तरफ़ां नसीबु थियो आहे, ज़िंदगी में हिकु दफ़ो ॿियो मिलियो आहे। जीअं थोरी देरि पहिरीं ॻाल्हि बि कयूं पिया त खोड़ दोस्त, मिट माइट, अहबाब अहिड़ा हुया जेके पोएं रमज़ान में असां सां गॾु हुया लेकिन हिन वक़्तु दुनिया में न आहिनि, उन्हनि खे इहो तोहफ़ो नसीबु न थियो। त असांखे जॾहिं अल्लाह साईं इहो तोहफ़ो नसीबु कयो आहे त असांजे मथां शुक्र वाजिबु आहे। ऐं शुक्र ॿिनि तरहनि जो आहे। हिकिड़े खे चइबो आहे शुक्र क़ल्बी, माना दिलि सां शुक्र करणु, माना जेको माण्हू पंहिंजे अंदरि उहे शुक्र जा जज़्बात, शुक्र जा एहसासात पैदा करे ऐं अल्लाह ॾे मुतवजह थी करे शुक्र अदा करे त या अल्लाह मां त इन लाइक़ु न हुयुसि, पर तो पंहिंजे फज़ल ऐं करम सां मूंखे जेको आहे न हिन रमज़ान ताईं ॿीहर पहुचायो, हीअ नेमत वारो महीनो मूंखे रहमत वारो महीनो दुबारा नसीबु कयो। हिकिड़ो इहे शुक्र जा जज़्बात। ऐं ॿियो शुक्र आहे, उहो किताबनि में अचे थो, उनखे चऊं था पिया शुक्र अमली, माना जेको आहे न शुक्र करिणो आहे पंहिंजे अमल सां, एक्शन सां। ऐं अमल ऐं एक्शन जो शुक्र इहो आहे त जंहिं माण्हू खे रमज़ान मुयसरु थिए त उहो बरक़ातूं नफ़िल पढ़ी करे अलाह खां शुक्र अदा करे त या अल्लाह साईं तुंहिंजी वॾी महिरबानी जो तूं मूंखे हीउ महीनो बरक़त वारो अता कयो। ऐं ॿियो अमल जे अमली शुक्र में इहा शइ शामिलु आहे त माण्हू जेको आहे सो इन शइ जो अज़म करे त बाबा रमज़ान खे मां ईअं गुज़ारींदुमि जीअं हीअ ज़िंदगीअ जो मुंहिंजो आख़िरी रमज़ान हुजे, ऐं हिन जे हिकिड़े हिकिड़े लम्हे खे, हिकिड़ी हिकिड़ी घड़ीअ खे मां ईअं क़दुर सां गुज़ारींदुमि त माना मुंहिंजो को बि वक़्तु लायानी शयुनि में, फुज़ूल ऐं बेकार शयुनि में ख़र्चु न थींदो।
बल्कि मां इन खे ख़ूब अल्लाह जे इबादत में, अल्लाह जे रज़ा जे कमनि में, दुआउनि में, इंसानियत जे ख़िदमत में गुज़ारींदुमि। ऐं सभ खां वॾो शुक्र आहे भई रोज़ो असांजे मथां आहे, असांखे रोज़ो रखिणो आहे, 5 वक़्त जी नमाज़ बाजमात पढ़णी आहे, इहो शुक्र जो हिसो आहे, नफ़िल पढ़णा आहिनि, क़ुर करीम जी तिलावत खे मामूल ठाहिणो आहे, इहो ई शुक्र असांजे मथां वाजिबु आहे त असां रमज़ान खे दिलि सां अहसास बि कयूं शुक्र जो, अल्लाह जो शुक्र अदा कयूं ऐं उन सां गॾोगॾु अमली तौर ते पंहिंजे पाण खे तयारु कयूं त असां रमज़ान खे भरपूर तरीक़े सां वेलकम करे सघूं। बिल्कुलु सही। अच्छा साईं, पाण छाकाणि त रमज़ान शरीफ़ जी पहिरियां खां ई तयारी कंदा आहियूं, मुख़्तलिफ़ माण्हू जेके ग्रोसरीज़ कठियूं कंदा आहिनि, ग्रोसरी करे रखंदा आहिनि त बाबा रमज़ान शरीफ़ में पाण खे तकलीफ़ न थिए या रमज़ान जो पहिरियों ई एहतमाम थियलु हुजे। तव्हां इबादत जे हवाले सां छा चवंदव त कीअं पहिरियों एहतमाम करे सघूं था? ॾाढो इहो बहितरीनु सवाल तव्हां फरमायो साईं। त इहो इंसानी नेचर आहे, फितरत आहे। जीअं सवेर बि पाण कचहरी कयूं पिया त उन में इहो त अगरि इंसान खे आम दुनियावी कमनि में बि को बग़ैर प्लानिंग जे अचानक को कमु अची वञे ऐं माण्हू ज़हनी तौर ते उन शइ जे लाइ तयारु न हूंदो आहे त पोइ उन शइ खे एतिरो उम्दा तरीक़े सां अंजाम न ॾेई सघंदो आहे। बिल्कुलु। माण्हू धबड़ बबड़ में कंदो आहे, बाबा ठीकु आहे मिड़ी थी वियो, पर जेकॾहिं उहा शइ असांखे वेल बिफोर टाइम ख़बर आहे ऐं असां पहिरीं खां उन शइ जी प्लानिंग कयूं था स्टेप बाय स्टेप, त पोइ जॾहिं असां उन शइ खे एग्ज़ीक्यूट कंदासीं या उन शइ खे असां प्रैक्टिकली कंदासीं त उहा परफेक्ट हूंदी। त रमज़ान जो बि इहो ई आहे त असांखे रमज़ान जे शुरू थियण खां अॻु में पंहिंजे पाण खे उन जे लाइ प्लानिंग करणी आहे। मां त इहो चवंदो आहियां पंहिंजे पाण जे लाइ बि, पंहिंजे बचड़नि खे बि, पंहिंजे दोस्तनि अहबाबनि खे, स्टूडेंट्स खे बि त बाबा पेन पनू खणो ऐं रमज़ान जा मामूलात लिखो त बाबा मां सुबुह जो हेतिरे बजे उथंदुमि ऐं सभ खां पहिरीं सहरीअ खां अॻु में मां 2-4 रकात नमाज़ तहजुद जी ज़रूरु अदा कंदुमि। ज़िंदगीअ में आम ॾींहंनि में तहजुद ॾाढो ॾुखी नमाज़ आहे, छो त उहो पीक निंड जो टाइम आहे ऐं असांजे ख़ासि तौर ते शहरी ज़िंदगी में माण्हू सुम्ही ई लेट थो त तहजुद जे लाइ अखि खुलणु ॾाढो चैलेंज आहे। पर रमज़ान जी बरकत इहा आहे त सहरीअ लाइ त माण्हू उथे थो। हाणे सहरीअ लाइ जॾहिं उथे थो त माण्हू थोरो एतिरो टाइम अॻु में उथे उन में जो माण्हू वुज़ू करे 2-4 रकात नफ़िल तहजुद पढ़े। इहो माण्हू पंहिंजे नियत में आणे त मां रमज़ान में तहजुद मिस न कंदो। उन खां बाद सहरी ख़ुदि हिकिड़ी इबादत आहे, खाइणु सहरी खाइणु सुन्नत आहे, इबादत आहे, उहा खाइणी आहे। उन खां पोइ फजर जी नमाज़ जो एहतमाम कंदुमि त जमात सां मस्जिद में ई अदा कंदुमि ऐं उन खां पोइ मूंखे फजर खां पोइ कुझु न कुझु पंहिंजो मामूल करिणो आहे, क़ुर करीम पढ़णो आहे, ज़िक्र अज़कार करिणो आहे ऐं मुंहिंजी जेका ऑफ़िस कमकार आहे मूंखे पंहिंजे ऑफ़िस कमकार ते वञिणो आहे। वरी उन ऑफ़िस कमकार जे दौरान पंहिंजे पाण खे गुनाहनि खां बचाइणो आहे। इहा रमज़ान जी तयारीअ में त हाणे खां तयारी कजे त नज़र जी हिफ़ाज़त करणी आहे। बाबा मुंहिंजी नज़र नामहरम ते न पए, कंहिं अहिड़ी शइ ते न पए जंहिंखे ॾिसण खां अल्लाह सुब्हानो व तआला मना फ़रमाई आहे। उन खां पोइ जेको सभ खां वॾो अॼुकल्ह असांजे मुआशिरे में आहे, कूड़ जेको आहे न उहो बिला वजह बि माण्हू ॻाल्हाइनि था, आम थी वियो आहे। ज़रूरत में बि कूड़ ॻाल्हाइनि था, बिला ज़रूरत बि कूड़ ॻाल्हाइनि था ऐं तव्हांखे ख़बर आहे त रोज़े जी हालत में कूड़ ॻाल्हाइण सां रोज़े जो कंप्लीट सवाबु ख़तमु थो थी वञे। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में उन में गिला ग़ीबत बि अचे थी पई, माण्हू जेको न रोज़े में बि गिला ग़ीबत कनि था, हालांकि असांखे इन शइ जी मना थियल आहे। त इहा प्रैक्टिस हाणे खां करणी आहे असांखे, त बाबा असांखे कूड़ खां परहेज़ करणी आहे, गिला ग़ीबत खां परहेज़ करणी आहे, लायानी शयुनि खां पंहिंजे पाण खे बचाइणो आहे। असांजे खोड़ दोस्तनि जो सोशल मीडिया जो यूज़ तमामु घणो आहे। पंहिंजे ज़िंदगीअ जो इलाही सारो माना ॾींहं जो टाइम जेको आहे न उहो 24 कलाकनि मां हू सोशल मीडिया ते स्क्रोलिंग कंदे, जेके न रील्स ॾिसंदे जेको आहे न हू गुज़ारे था छॾीनि, लाइक डिसलाइक कंदे गुज़ारे था छॾीनि। उन्हनि खे पंहिंजी इन एक्टिविटीअ खे महदूद करिणो आहे, पंहिंजे पाण खे इन शइ जी आदत विझणी आहे त जीअं इहो मुंहिंजो वक़्तु अल्लाह जी इबादत में ख़र्चु थिए। त अहिड़े हिसाब सां क़ुर करीम जी तिलावत हाणे खां कजे, सदके ॾियण जी तिलावत कजे, कुझु रोज़ा अगरि थी सघनि। हाणे त रमज़ान सफ़ा मथे ते अची वियो आहे, पर माण्हू खे घुरिजे त शाबान जे महीने में 2-4 रोज़ा रखे त जीअं जिस्म खे रोज़े जी बि छा थिए, आदत थिए। सभ खां वॾी ॻाल्हि आहे नियत पंहिंजी हाणे खां दुरुस्त कजे त बाबा रमज़ान अचे थो, मां पंहिंजी इहो सॼो वक़्तु अल्लाह जी इबादत में लॻाईंदुमि, जेको बि कंदुमि अल्लाह जी रज़ा जे लाइ कंदुमि। त इहे सभु शयूं इंशाअल्लाह असांखे हिकिड़ो बहितर रमज़ान गुज़ारण में मदद कंदियूं ज़रूरु। बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, हिकिड़ी ॿी ॻाल्हि त सहरी या अफ़्तारीअ जे लाइ जेको खाधे खाइण पीअण जो एहतमाम आहे, छा उन जे लाइ बि के हिदायतूं आहिनि त परहेज़ सां माण्हू खाए, घटि खाए, मुनासिबु खाए? साईं बिल्कुलु तव्हां सही था फ़रमायो। पहिरीं ॻाल्हि त सहरी इफ़्तारी करणु त सुन्नत आहे,
को माण्हू अगरि इहो चए त बाबा मां पंहिंजो एॾो सख़्तु रोज़ो रखणु थो चाहियां जो मां सहरी कंदुमि ई न, या को माण्हू चए थो बाबा मां इफ़्तारी कंदुमि ई न, त उहो सहरी ऐं इफ़्तारी इट सेल्फ इबादत आहे। खाइणु त पंहिंजे जिस्म जी ज़रूरत लाइ, पर अलाह साईं इन खाइण जे अमल खे इबादत जो दर्जो करार ॾिनो आहे। त खाइणु ज़रूरी आहे, सुनत जी नियत सां खाइणु ज़रूरी आहे, पर इहो ज़रूरु आहे त सहरीअ में बि माण्हू जेको आहे न इन ख़ौफ़ में ओवर खाइनि था पिया त भई सॼो ॾींहुं आहे, वरी पोइ बुख न लॻे, उञ न लॻे, पोइ उन जे करे जेको आहे न सॼो ॾींहुं उन्हनि जी तबियत में हिकिड़ो बोझ रहे थो, गुनूदगी रहे थी। त इहो न करणु खपे, बल्कि जेको आम असांखे तालीम आहे त जॾहिं बि असां खाधो खाऊं त असां पंहिंजे पेट जा 3 हिसा, पंहिंजे मैदे जा पेट जा 3 हिसा कयूं। उन में हिकिड़े हिसे जेतिरो खाधो खाऊं, हिकिड़ो हिसो उन में जेको आहे न पाणी पीअण जे लाइ, पाणीअ जे लाइ जॻह छॾणी आहे, ऐं हिकिड़ो हिसो साह खणण जे लाइ छॾिणो आहे। इहो न आहे त असां जेको आहे न कंप्लीट उनखे खाधे सां भरे छॾियूं, पाणी जी जॻह न हुजे जो पाणी पी छॾियूं त साह ई मुश्किल थी वञे। त इहो जेको आहे न असांखे तालीम आहे त बाबा खाधे में एतदाल रखिणो आहे। ॿियो त रोज़े जो मक़सदु जेको आहे न साईं उहो आहे, अलाह साईं उनजो हिकिड़ो त रूहानी रखियो आहे, लाअल्लकुम तत्तकून, क़ुर शरीफ़ में आहे त बाबा रोज़ो रखो ताकी तव्हांखे तक़वा हासिलु थिए। क़ुर शरीफ़ में या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून, त माना रोज़ो रखो, इन सां तव्हांखे तक़वा ऐं परहेज़गारी मिलंदी। पर डॉक्टर ऐं साइंटिस्ट इहो चवनि था त रोज़ो असांजे अंदरूनी जिस्म खे, निज़ाम खे बि दुरुस्त करे थो, सेहतमंद करे थो। छो त जेके असां मुस्तक़िल 11 महीननि में खाईंदा रहूं था, त जेके इलाही सारियूं जिस्म में शयूं जमा थी थियूं वञनि, त रोज़े सां उन्हनि शयुनि जी सफ़ाई थिए थी पई, ऐं उहा तॾहिं पॉसिबल आहे जॾहिं असां खाधो एतदाल सां खाईंदासीं। अगरि रमज़ान में बि असां ओवर ई खाईंदासीं त पोइ उहा शइ मुयसरु असांखे कान थींदी। उनजे करे तव्हांजो बिल्कुलु इहो सही ॻाल्हि आहे त साईं असांखे इफ़्तारीअ में बि ऐं सहरीअ में बि खाइणो ज़रूरु आहे, पर एतदाल सां खाइणो आहे, बिल्कुलु पंहिंजी सिहत सां, पंहिंजे एतदाल सां। बिल्कुलु ठीकु। तव्हां पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून, स्टे विद अस। वेलकम बैक। नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईं खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं, आऊं सम्झां थो त रमज़ान शरीफ़ में त इन शइ जो ख़्यालु हुजे थो त पाड़ेसिरियनि जो हक़ु आहे, आम रवाजी बि ख़्यालु कंदा आहियूं, पर छा सम्झो था त रमज़ान शरीफ़ जे ख़ासि महीने में कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु करणु घुरिजे ताकी पाड़ेसिरियनि जो हक़ु भरपूर तरीक़े सां अदा करे सघिजे? तमामु ज़बरदस्त तव्हां सवालु कयो आहे साईं। असांजे मुआशिरे जी इहा ज़रूरत आहे। पाड़ेसिरीअ जो त साईं एॾो हक़ु आहे, रमज़ान खां अलावा बि जो पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाड़ेसिरनि जा एॾा हक़ फ़रमाया, माना ताक़ीद कई, एॾो ज़िक्र कयो जो साहबा किराम चवनि पिया त असांखे लॻे पियो त शायदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो जेको मालो मताव आहे उन में उन्हनि जो हिसो मुक़ररु करे छॾींदो त बाबा जीअं भाउ वारिस हूंदो आहे त पाड़ेसिरी बि तव्हांजो वारिस थी वेंदो। मतिलबु उनजो मक़सदु हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾी ताक़ीद कंदा पाड़ेसिरीअ जी त बाबा जेको आहे सो जॾहिं तव्हां जेको आहे न का घर में खाधो पचायो त पाड़ेसिरीअ खे ज़रूरु मोकिलियो। ठीकु आहे, एतिरे क़दुरु फरमायो जो बाबा जेकॾहिं तव्हां वटि भाॼीअ जी कमी आहे ऐं तव्हां पाड़ेसिरीअ खे नथा मोकिले सघो त उन में थोरो पाणी विझी करे शोरबे खे वधायो त जीअं उहो पाड़ेसिरीअ ताईं बि पहुचे। त पाड़ेसिरियुनि जा तमामु घणा हक़ आहिनि ऐं उहो माण्हू अलाह खे सख़्तु नापसंदि आहे जेको पाण पेट भरे करे खाई सुम्ही पए ऐं उन जे पाड़े में को बुखियो सुम्ही पए। उनजे छो त ॾिसो जंहिं सोसाइटी में असां रहूं था उते यतीम बि आहिनि, ग़रीब बि आहिनि, माज़ूर बि आहिनि, बीमार बि आहिनि, ऐं असांजो इस्लाम जी त ख़ूबी इहा आहे त उहो असांखे ताक़ीद करे थो त तव्हांजे सभिनी जो ख़्यालु करिणो आहे। त जॾहिं ग़ैर रमज़ान में आम हालात में एॾी ताक़ीद आहे त रमज़ान में छा था सम्झो काॾो जेको आहे न इन शइ जो एहतमाम हूंदो। उनजे करे असांखे घुरिजे त रमज़ान में जॾहिं असां सहरी इफ़्तारी जो एहतमाम कयूं था असांखे पंहिंजे पाड़ेसिरीअ ते ज़रूरु नज़र रखणु खपे। ख़ासि तौर ते इन मौक़े ते मां चवंदुमि साईं, असांजे मुआशिरनि में ख़ासि तौर ते ॿहिराड़ियुनि में, ॻोठनि में अहिड़ा ग़रीब आहिनि जेके वीचारा जेको आहे न अधु किलो अटो वठी करे पंहिंजो रोज़ जो गुज़ारो हलाइनि था ऐं दुकाननि ते उन्हनि जी ओधर चढ़ी पई आहे। त असांखे जेके साहिब सरवत आहियूं, जिन खे इस्तिताअत आहे, उन्हनि खे घुरिजे त अहिड़नि ग़रीबनि खे पाड़ेसिरनि खे ॻोल्हियूं ऐं उन्हनि खे रमज़ान जो राशन वठी ॾियूं त जीअं उहे बग़ैर कंहिं परेशानीअ जे जेको आहे न पंहिंजो रोज़ो इफ़्तारीअ जो कमु करे सघनि, सहरी इफ़्तारी जो कमु करे सघनि। उहे बि असां वांगुरु पीस ऑफ माइंड सां
हिकिड़ो ज़हनी सुकून खणी करे अलाह जी इबादत में मशगूल थी सघां। त इहो पाड़ेसरनि जो तमामु घणो हक़ु आहे सहरी इफ़्तारी ॿिन्ही में। इहो जेको आहे त इन में असांखे जेको आहे न उन्हनि जो ख़्यालु करिणो आहे। उन खां पोइ रमज़ान सां जुड़ियूं पियूं आहिनि असांजूं ईद जूं ख़ुशियूं। ज़ाहिर माण्हू रमज़ान में ई ईद जी प्रिपरेशन करे थो, तयारी करे थो। त जिथे तव्हां पंहिंजे बचड़नि जे लाइ महांगा महांगा कपिड़ा वठो था, जूता वठो था, उन्हनि जे लाइ जेको न ख़ुशीअ जूं शयूं वठो था, त इन मौक़े ते पंहिंजे ग़रीब पाड़ेसरीअ खे, कंहिं यतीम खे, मिसकीन खे हरगिज़ न विसारियो, उन जे बचड़नि खे हरगिज़ न विसारियो। पंहिंजे पाण वटि घर में कमु करण वारनि ग़रीब मुलाज़िमनि जे बचड़नि खे, उन्हनि खे बि न विसारियो, बल्कि ताक़ीद आहे त उन्हनि जे लाइ बि तव्हां एहतमाम कयो अगरि अल्लाह सुब्हानो व तआला तव्हांखे इस्तिताअत ॾिनी आहे त। ख़ासि तौर ते मुलाज़िमनि जे लाइ अचे थो त जेको खाओ उन्हनि खे खारायो, जेको पाओ उन्हनि खे पारायो। त उन जे करे मुंहिंजा साईं रमज़ान में ॾाढो इन शइ जे एहतमाम जी ज़रूरत आहे। इहो ई असांजे मुस्लमान सोसाइटीअ जी ख़ूबसूरती बि आहे जो असां मुस्लमाननि में इहो ई हूंदो आहे त असां वटि को बि माण्हू पाड़े में जेको न बुखियो उञो न रहंदो इंशाअल्लाह। बिल्कुलु ठीकु साईं, इंशाअल्लाह। अच्छा साईं, हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि पाण ॾिसंदा आहियूं, रमज़ान शरीफ़ खां हटी करे ॿियनि महीननि में ईअं न थींदो आहे। मस्जिदनि में पाण मानी ॾींदा आहियूं, फ्रूट ॾींदा आहियूं, मशरूबात ॾींदा आहियूं, इन बाबति छा चवणु आहे तव्हां? बिल्कुलु साईं, इन जो असां आहे त इबादत जो सवाबु आहे, जो कमु आहे, इन में को शक न आहे। इन में ॿ टे माना जेको आहे न विज़डम या हिकमतूं आहिनि इन जे पोयां। हिकिड़ो त इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े खोलाइण जी, इफ़्तार कराइण जी वॾी फज़ीलत फ़रमाई आहे। जो पाण फ़रमायूं त जॾहिं केरु माण्हू कंहिंखे इफ़्तार कराए थो रोज़ो पंहिंजे कंहिं शइ सां, भले उहो पाणी जो ढुक हुजे, खारक खजूर हुजे, या मानी हुजे, या फ्रूट हुजे, त उहो रोज़ेदार जेको सॼो ॾींहुं रोज़ो रखियो ऐं उन रोज़े जो जेको हुन अज़ीम अजुर कमायो, त इफ़्तारी कराइण वारे खे, उन रोज़े रखण वारे जो पूरो पूरो सवाबु अल्लाह साईं इफ़्तारी करण वारे खे ॾिए थो पियो, ऐं रोज़े रखण वारे जे सवाब में बि का कमी नथो करे। त जेको असां मस्जिद में मानी मोकिलींदा आहियूं, हुन जे पोयां हिकिड़ो त कॉन्सेप्ट इहो आहे त बाबा असांजी मानीअ सां ॿिया माण्हू रोज़ो खोलीनि, त उहो जेको अजुर आहे उहो असांखे मिले। ऐं मस्जिद में मोकिलण जो फ़ाइदो इहो आहे त बाबा उते इलाही माण्हू गॾिजी करे रोज़ो खोलींदा। ऐं ॿी जेका हिकमत आहे इन में इहा आहे त अॻे माण्हू जेको आहे न मुसाफ़िर, जेके न ॿाहिरि जा महिमान, अहिड़े टाइप जा माण्हू ईंदा जेके अची करे मस्जिदुनि में क़याम कंदा हुया, रुकंदा हुया। जेकॾहिं असां मस्जिद में इफ़्तारी जो सामान नथा खणी वञूं या नथा मोकिलियूं, त असां त पंहिंजे घरनि में इफ़्तारी कयूं था, त हू मुसाफ़िर छा खाईंदो, ॿाहिरि जो माण्हू छा खाईंदो। त पोइ इहो सदियुनि खां असां वटि हिकिड़ी इहो ट्रेडिशन आहे, रिवायत आहे त असां मस्जिद में मोकिलियूं था। त अगरि को मुसाफ़िर हुजे, को घर खां परे वारो माण्हू हुजे, उहो बि रोज़ो खोले वठे, ऐं जेके ॻोठ जा मिट माइट आहिनि या ॿिया माण्हू आहिनि उहे बि रोज़ो खोलनि, त जीअं रोज़े खोलण वारनि जो असांखे जेको आहे न उहो मिली वञे। त इहो हिकिड़ो सुठो अमल आहे। चङी नियत सां जेकॾहिं माण्हू कंदो त इन ते बहितरीनु अजुर आहे, इन में को शक न आहे साईं। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, आउं सम्झां थो त अव्हांखे ऐं असांखे चांहि पीअणु ज़रूरी आहे। रमज़ान शरीफ़ बि अचे थो, पर चांहि जी चुस्की न हुजे त मज़ो न ईंदो। इन करे आउं हमेशह ॻाल्हि कंदो आहियां मेज़बान जी। मेज़बान पैक ॾाढो कमाल जो पैक आहे, ऐं इन में जेका पती आहे उन जो रंग ऐं उन जो ज़ाइको ॾाढो सुठो ऐं बहितरीनु आहे। जॾहिं अव्हां इन मेज़बान पतीअ खे पंहिंजी चांहि में इस्तेमालु कंदा आहियो त पोइ अव्हांजी चांहि जो रंग बि ॾाढो ज़बरदस्त थी वेंदो आहे, उन जो ज़ाइको बि ॾाढो कमाल जो थी वेंदो आहे, ऐं चांहि कड़क थी वेंदी आहे। अव्हां जॾहिं चांहि पीअंदा आहियो त पोइ यकीनन पंहिंजो पाण खे ताज़ा, तवाना ऐं चुस्त महसूसु कंदा आहियो। इन करे कोशिशि करियो त मेज़बान पतीअ खे पंहिंजी चांहि में इस्तेमालु करियो। अगरि अव्हां इन पतीअ खे ख़रीद करणु चाहियो था त पोइ घर जे वेझो कंहिं बि स्टॉल तां इन पैक खे ख़रीद करियो, ऐं इन ई पैक जे अंदरि ॾिनल कूपन में पंहिंजो एड्रेस, नालो, पूरियूं डिटेल्स ॾेई करे पंहिंजे घर जे वेझो कंहिं बि ड्रॉप बॉक्स में विझी छॾींदव त पोइ अव्हां शामिलु थी वेंदव मेज़बान जे तरफ़ां मिलंदड़ ख़ूबसूरत ऐं क़ीमती इनामात में। ऐं इन खां अलावा बि हिकिड़ी शानदार ॻाल्हि अव्हांखे ॿुधायां त मेज़बान जे तरफ़ां अव्हांजे शहरुनि ऐं ॻोठुनि में ॾाढा बहितरीनु प्रोग्राम थियण वञनि पिया, ऐं उन्हनि प्रोग्रामनि में अव्हांजा पसंदीदा गुलूकार, फ़नकार, कलाकार ऐं अदाकार बि ईंदा। अव्हां उन्हनि प्रोग्रामनि में ज़रूरु शिरकत करियो ऐं शामिलु थी वञो मेज़बान जे तरफ़ां
मिलंदड़ उन्हनि क़ीमती इनामात जो जेके इनाम अव्हांजो इंतज़ारु कनि पिया। सो बहरहाल पाण हाणे वधंदासीं पंहिंजे महिमान। साईं, रमज़ान शरीफ़ में 3 ॾहाका थियनि था। हर ॾहाके जी पंहिंजी पंहिंजी अहमियत आहे। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त पहिरियों ॾहाको वधीक अहमियत जो हामिल आहे, ॿियों ॾहाको, टियों ॾहाको। इन बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे, छा चवणु चाहींदो? वॾी महिरबानी साईं। रमज़ान त सॼो अल्हम्दुलिल्लाह जेको आहे इबादत जो महीनो आहे, ख़ासि उन जी फज़ीलत आहे। वरी अल्लाह सुब्हानो व तआला उन में 3 ॾहाका रखिया आहिनि, त उन्हनि 3 ॾहाकनि जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी अहमियत बि आहे। त उन जे करे हदीस में आया त बाबा रमज़ान जो जेको पहिरियों ॾहाको आहे उहो रहमत आहे, माना अल्लाह रहमत जा दरवाज़ा खोले थो। हदीस में ईंदो आहे त जॾहिं चंड ॾिसजंदो आहे रमज़ान जो, त अल्लाह साईं जेको आहे शैताननि खे क़ैद करे छॾींदो आहे ऐं जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि, सभ जा सभ दरवाज़ा खोले छॾींदो आहे। ऐं जेको आहे न अल्लाह साईं जेको आहे न पंहिंजी रहमत खे आम करे छॾींदो आहे ऐं सदा अचणु शुरू थी वेंदी आहे त बाबा जेके बि बख़्शिश जा तलबगार आहिनि, अचो बख़्शिश वठो, रहमत वठो। त पहिरियों जेको अशरो आहे उहो उन में अल्लाह जी रहमत ई रहमत आहे। वरी जॾहिं ॿियो अशरो थो अचे त उनखे हदीस में चयल आहे त उहो मग़फ़िरत जो अशरो आहे। उन में अल्लाह साईं गुनाहनि जी माफ़ी अता फ़रमाए थो। उन जे करे उन अशरे खे हिकिड़ी पंहिंजी फ़ज़ीलत हासिलु आहे। गुनाहगारनि जे लाइ उहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो जेको न मौक़ियो आहे त पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठनि। ऐं जेको टियों अशरो आहे इहो सभ खां वधीक अहमियत जोॻो इन जे करे आहे, 2 वजहुनि जे करे आहे। हिकिड़ो त वजह इहा आहे त उन में अल्लाह साईं एतिकाफ़ वारी सुन्नत रखी आहे। तव्हां ॾिसंदा हूंदव त आख़िरी अशरे में असांजे मस्जिदुनि में माण्हू एतिकाफ़ में वेही रहंदा आहिनि। एतिकाफ़ आहे अल्लाह जे महिमानीअ में वेहणो आहे ऐं जेको आहे न पंहिंजे पाण खे अल्लाह जे सुपुर्द करिणो आहे, पंहिंजो वक़्तु, पंहिंजी सॼी ॻाल्हि। त हिकिड़ो त इन जे करे उन जी अहमियत आहे। ॿियो इहो त जेका मां शुरू में ॻाल्हि कई लैलतुल क़द्र वारी, जंहिंजे लाइ अल्लाह साईं फ़रमाए थो त इहा 1000 महीननि खां वधीक अफ़ज़ल राति आहे, त उहा बि आख़िरी अशरे में आहे। जो हदीस में अचे थो त जेके आख़िरी अशरे जूं 21 रातियूं आहिनि, 21, 23, 25, 27, 29, इन्हनि रातिनि मां कंहिं राति में जेको आहे न उहा शब क़द्र या लैलतुल क़द्र थिए थी पई। त उन जे करे इहा उन जी वधीक अफ़ज़ल आहे, उन जी अहमियत वधीक आहे। त उन जे करे सॼो रमज़ान तमामु घणो अहमियत जो हामिल आहे। पर अगरि असां उन खे इवेल्युएट कयूं त ख़ासि तौर ते आख़िरी अशरो त वॾी ॻाल्हि आहे। उन जे करे तव्हां उते अगरि हरमैन शरीफ़ाइन में बि तव्हां ॾिसंदो, मके मदीने में बि, त आख़िरी अशरे में तमामु घणी रश थी वेंदी आहे। ख़ासि तौर ते 27 जी राति या 23 जी राति, इहे जेके 21 रातियूं आहिनि, इन्हनि में तमामु घणी रश हूंदी आहे। छो त इन्हनि रातिनि जो हिकिड़ो अलॻि ई अल्लाह सुब्हानो व तआला हिकिड़ो मक़ाम ऐं दर्जो रखियो आहे। उते जेको आहे न अल्लाह जूं रहमतूं बेतहाशा हिन ज़मीन ते हूंदियूं आहिनि। त उन जे करे इहो असांखे सॼे रमज़ान जो क़दुरु करिणो, पर ख़ासि तौर ते आख़िरी अशरे जो घणो क़दुरु करिणो। बिल्कुलु नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन। हिकु नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं पाण रमज़ान शरीफ़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं पिया, रमज़ान शरीफ़ जी अहमियत जे हवाले सां। ऐं पाण सुस्तीअ जो शिकार रहंदा आहियूं। अल्लाह पाक फरमाए थो त ए बंदा, रमज़ान शरीफ़ में तूं मूंखां घुर। हूअं बि हर महीने में अल्लाह पाक फरमाए थो, पर रमज़ान शरीफ़ अल्लाह पाक जो महबूब महीनो आहे। इन करे इन महीने में जेका शइ अल्लाह ताला जी महबूब हुजे उहा असांजी बि महबूब हुजणु घुरिजे। छाकाणि त असीं ख़लकियल ज़ात त आहियूं ई अल्लाह पाक। अल्लाह पाक असांखे ख़लकियो आहे, उन असांखे इन दुनिया में आंदो, दुनिया में लाथो, सिर्फ़ु आंदो पैदा कयो। उहो इन करे त असां अल्लाह पाक जी इबादत करे सघूं। पंहिंजे तरफ़ां कंहिं बि बनी बशर खे को बि ॾुख तकलीफ़ न ॾियूं। असांजी ज़बान, असांजे हथ मां, असांजे अमलनि मां, असांजे कमनि मां, असांजी सोच मां कंहिं बि माण्हूअ खे तकलीफ़ न पहुचे। ऐं हिन रमज़ान शरीफ़ जे महीने में अव्हां उहे सभु गुनाह बख़्शराए सघो था जेके तव्हां ता उमिरि करे छॾिया। इन महीने में तव्हां नवां पैदा थी सघो था। इन करे कोशिशि करियो त इन पाक महीने जी न सिर्फ़ु
उहे सुन्नतूं अदा करियो पर भरपूर क़दुरु कयो, इबादत कयो ऐं इन मौक़े मां फ़ाइदो हासिलु करियो। बहरहाल पाण हाणे वधंदासीं पंहिंजे महिमान साईं। आउं पुछणु चाहींदुसि त इलाही सारा पेरेंट्स पुछंदा आहिनि त साईं रोज़ो कहिड़ी उमिरि में फ़र्ज़ु आहे? प्लीज़। बिल्कुलु, ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे। जीअं असांखे शरीयत जो असल त हुकुम इहो ई आहे त जेसिताईं ॿारड़ो न्याणी हुजे या पुट जो औलाद हुजे उहो बुलूगत ते पहुचे थो, बालिग़ थिए थो, उन खां पोइ शरीयत जा अहकाम जेके आहिनि उहे वाजिबु थियनि था। जेसिताईं उहो बालिग़ नथो थिए, बुलूगत जे हद ताईं नथो पहुचे, तेसिताईं शरीयत जा अहकाम हुन जे मथां फ़र्ज़ु ऐं वाजिबु न आहिनि। अलबत्ता इहो ज़रूरु आहे त चूंकि ॿारड़े खे बुलूगत सां गॾोगॾु तमामु अहकाम वाजिबु थी वेंदा, फ़र्ज़ु थी वेंदा, उनखे अदायगी करणी आहे, त शरीयत इन शइ जो तरग़ीब ॾिए थी पई त उनखे जॾहिं हू मिच्योर थी वञे, ॿारड़ो समझदार थी वञे, त पोइ इन्हनि अमाल जी हुनखे आदत विझणु खपे। जीअं नमाज़ जे लाइ तव्हां हींअर फरमायो पिया त बाबा 7 सालनि में हुकुम आहे त बाबा ॿारड़े खे नमाज़ माण्हू शुरू कराए ऐं आस्ते आस्ते हुनखे आदत विझे। पाण सां छोकिरे जो औलाद आहे त उनखे माण्हू पंहिंजी मस्जिद वठी वञे, पाण सां नमाज़ जो इतमामु कराए, न्याणी ॿार आहे त उनखे बि इतमामु कराए। ऐं 14 सालनि खां पोइ जेकॾहिं ॿारड़ो न करे त उनखे माण्हू सख़्ती बि करे। त इहा ई शइ रोज़े जे मामले में बि आहे। वाजिबु त ओल्दो उन जे मथां रोज़ो थींदो जॾहिं हू बालिग़ थींदो। ऐं बालिग़ जो मतिलबु इहो आहे त असां वटि शरीयत में त बुलूगत जो इहो ई आहे, ऐं मोटे हिसाब में असां चई सघूं था त भई 14 साल 15 साल जेको आहे इहो बुलूगत जो हिसाबु किताबु आहे। ऐं पर उन खां अॻु में ॿार खे उन शइ जी अहमियत विहारणी आहे दिलि में, ऐं उनखे आदत विझणी आहे इन शइ जी, त पोइ अगरि ॿारु एतिरो थी वियो आहे त हू सॼे ॾींहं जी बुख उञ बर्दाश्त करे सघे थो, त पोइ उनखे रोज़ो रखणु शुरू कजे, थोरो थोरो, चाहे पूरा 30 न रखे, माण्हू हिकिड़ो रखराए, वरी हिकिड़ो 2 ॾींहं जेको उनखे गैप ॾेई करे वरी रखराए। जेकॾहिं को ॿारु इवन 14 सालनि जी उमिरि खां घटि आहे, बुलूगत बि न थी आहे, पर उन जे बावजूदि हू जिस्मानी तौर ते एतिरो स्ट्रॉन्ग ऐं मज़बूत आहे त हू 30 रखी सघे थो, त तमामु बहितर आहे उनखे माण्हू मुकमल रखराए, त जीअं हुनखे जेको आहे न आदत थिए। त असुलु इहा ई शइ आहे। असां वटि मुआशिरे में बि ईअं हूंदो आहे ऐं करणु बि घुरिजे त ॿारड़ो जॾहिं उनजे जिस्म में सॼे ॾींहं जी बुख उञ या रोज़े जो जेको इतमामु आहे उहा बर्दाश्त करण जी सकत हुजे, त पोइ ॿार खे रोज़ो ज़रूरु रखणु शुरू कजे। बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, हिकिड़ी ॿी ॻाल्हि त पाण सभई इबादतूं कंदा आहियूं। इन रमज़ान शरीफ़ में असांजूं इबादतूं उन्हनि जो तादादु तमामु घणो वधी वञे थो, त तरावी बि हिकिड़ी अफ़सल इबादत आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ ख़यालात आहिनि। इन बाबति तव्हां छा चवणु चाहींदो? तरावी जी छा अहमियत आहे, केतिरो सवाबु मिले थो? प्लीज़। बिल्कुलु साईं, इन इल्मी बहस त आहे इन जे मथां। हा, त जेको आहे न आया इहा जेको आहे केतिरे क़दुरु ज़रूरी आहे। बिल्कुलु इन ते मुख़्तलिफ़ फ़ुक़हा या जेके अहले इल्म आहिनि उन्हनि ते उन्हनि जा मुख़्तलिफ़ व्यूज़ आहिनि, पर जेका जमहूर फ़ुक़हा या मेजॉरिटी जंहिंखे चइजे, मेजॉरिटी जेके शरिया स्कॉलर्स आहिनि, उन्हनि जो रुझान इहो आहे त इहा नमाज़ जेका आहे सुन्नत मुअक्कदा आहे। ऐं सुन्नत मुअक्कदा जो मतिलबु इहो आहे त अगरि को उज़ुर न हुजे ऐं सिहत इजाज़त ॾींदी हुजे त पोइ इन नमाज़ खे ज़रूरु अदा कजे। सुन्नत मुअक्कदा जी इहा तारीफ़ किताबनि में थियल आहे। फ़ुक़हा किराम जेको उन्हनि जी डेफिनेशन इहा लिखी आहे त माना हिकिड़ी अहिड़ी इबादत जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एहतमाम सां फ़रमाई ऐं बग़ैर उज़र जे उनखे न छॾियो, उहा सुन्नत मुअक्कदा आहे। जीअं असां वटि नमाज़ खां अॻु में या पोइ जेके सुन्नतूं हूंदियूं आहिनि त उन्हनि में कुझु सुन्नत मुअक्कदा आहिनि, कुझु ग़ैर सुन्नत मुअक्कदा आहिनि। त जेके सुन्नत मुअक्कदा हूंदियूं आहिनि, जीअं ज़ुहर जे नमाज़ खां अॻु में 4 रकात सुन्नत, फजर जी फ़र्ज़ नमाज़ खां अॻु में 2 रकात सुन्नत, मग़रिब जी नमाज़ में 3 रकात फ़र्ज़ुनि खां पोइ 2 रकात सुन्नत, इहे सुन्नतूं मुअक्कदा आहिनि। पर असुर जी नमाज़ खां अॻु में 4 रकात सुन्नत या इशा जी नमाज़ खां अॻु में 4 रकात सुन्नत, इहे ग़ैर मुअक्कद आहिनि। त तराविन जो हुकुम या उन्हनि जो स्टेटस जेको शरीयत में आहे उहो सुन्नत मुअक्कदा जो आहे। ऐं सुन्नत मुअक्कदा जो मतिलबु इहो आहे त अगरि तव्हां सफ़र में न आहियो, तव्हां बीमार न आहियो, तव्हांखे को अहिड़ी लाज़मी का मसरूफ़ियत न आहे ऐं टाइम जी अवेलेबिलिटी आहे ऐं तव्हांखे कयो था त इन शइ जो इहतमामु करणु घुरिजे। छो त जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त साईं, इन में हिकिड़ी 2 रकात सुन्नत या नफ़िल पढ़ण जो सवाबु 70 गुना वधी थो वञे। त माण्हू अगरि इहो मस्जिद में वञी जमात सां इहतमाम सां करे थो त माण्हू खे मिली थी वञे। जेकॾहिं न त थी सघे थो इंसानु कोताहीअ में उहो सवाब खां महरूम थी वञे, पंहिंजे तौर ते न करी सघे,
त उन जे करे। पर जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे उज़ुर आहे, मसलन उन जी सिहत इजाज़त नथी ॾे, मसलन उनखे सफ़र आहे या ॿियो को मामिलो आहे जंहिंजे करे हू जेको आहे सो नमाज़ तराविन जी नथो पढ़ी सघे, त पोइ अगरि 20 अदा नथो करे सघे त पोइ 8 अदा करे, 12 अदा करे, जेतिरी उनखे मुयसरु थी सघे ओतिरो अदा करे। पर बहरहाल इनखे एॾो लाइट सम्झणु या उनखे बिल्कुलु अदा न करणु या मुंहिंजो ख़्यालु आहे इहो हिकिड़ो सही तर्ज़ अमल न आहे, बल्कि इन शइ जो क़दुरु करणु खपे ऐं अदायगीअ जो एहतमाम करणु खपे। बिल्कुलु ठीकु साईं। अच्छा साईं, पाण ॻाल्हि कईसीं तरावी जो, तरावी जे हवाले सां पाण मस्जिद में बि तरावी अदा करे सघूं था, घणा माण्हू घरनि में बि एहतमाम कंदा आहिनि, ऐं घणा माण्हू जीअं पाण शहरी आबादी आहे, गुथियल घर हुजनि था त पोइ हू पार्क्स में या रोडुनि ते बि करे कनि था, इन बाबति छा चवणो आहे? साईं बिल्कुलु सही ॻाल्हि त इहा आहे त मस्जिद जी का बि नमाज़, चाहे नफ़िल नमाज़ हुजे, सुन्नत नमाज़ हुजे, फ़र्ज़ नमाज़ हुजे, मस्जिद में अदा कयल नमाज़ मस्जिद खां ॿाहिरि वारी नमाज़ खां वधीक अजुर वारी आहे। 27 गुना वधीक फ़र्ज़ नमाज़ जे लाइ त ख़ासि तौर ते चयल आहे त जेको फ़र्ज़ु मस्जिद में अदा थिए थो पियो, उहो घर में, कंहिं पार्क में, कंहिं आम रोड सड़क ते अदा करण खां 27 गुना वधीक अजुर जो हामिल आहे। तराविन जे लाइ बि इहो ई आहे। पर इहो आहे त चूंकि मस्जिदुनि में ख़ासि तौर ते शहरी आबादियुनि में जेको मस्जिदूं नंढियूं थियनि थियूं, उन शइ जो शायदि ओतिरी गुंजाइश नथी थिए पई, त पोइ उन जे करे अगरि तव्हां पंहिंजे सहूलियत जे ख़ातिर घर में अदा कयो था पिया, पार्क में अदा कयो था पिया, कंहिं जाइ नमाज़ ते अदा कयो था पिया, पर अदायगी थिए थी पई, त बहरहाल उहो बि हिकिड़ो अजुर जो कमु आहे, अजुर खां ख़ाली न आहे। पर अगरि मूंखे इक्वल जेके आहिनि न ॿ सहूलियतूं मुयसरु आहिनि, त हिते बराबरि में मस्जिद में बि थिए थी पई नमाज़, ऐं हिते पार्क में बि थिए थी, या कंहिं ॿाहिरि खुली जॻह ते थिए थी पई, त मुंहिंजे लाइ अफ़ज़ल छा आहे? मुंहिंजे लाइ अफ़ज़ल मस्जिद में नमाज़ पढ़णु आहे। पर जेकर मस्जिद परे आहे या उते जॻह न आहे या गुंजाइश न आहे, त पोइ मूंखे बिल्कुलु ई छॾण खां बहितर आहे त जिथे बि मूंखे मिले थी मूंखे उते अदा करणु खपे। इहो हुकुम आहे। बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, रोज़ो जॾहिं पाण छॾींदा आहियूं त पोइ रोज़ो छॾणु अफ़ज़ल कीअं आहे? पाणी पीअण सां, खजूर खाइण सां, या जेका शइ दस्तियाबु आहे, छा चवणु चाहींदा? बिल्कुलु रोज़ो खोलणु, इनखे छॾण जी बजाय असां खोलण जो लफ़्ज़ इस्तेमालु कयूं त बहितर आहे। इफ़्तारी या रोज़ो खोलणु, उहो सुन्नत आहे खजूर सां। ठीकु। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल हूंदो त खजूर सां रोज़ो खोलींदा, उनजे करे तव्हां ॾिसो असां में इहो ट्रेडिशन आहे त असां खजूर ज़रूरु रखंदा आहियूं, ऐं हिकिड़ो बदाणो खजूर जो वठी रोज़ो खोले पोइ वरी बाक़ी इफ़्तारी जेका बि आहे, त उनजे करे खजूर अगरि मुयसरु हुजे त तमामु भलो आहे। ऐं अगरि कंहिंखे खजूर मुयसरु न आहे त पोइ पाणीअ सां रोज़ो खोलणु खपे। बाक़ी रोज़े खोलण खां त कहिड़ी बि शइ जेका ग़िज़ा ख़ुराक तौर ते तव्हां वठो था पिया, उहो तव्हां वठंदो त तव्हांजो रोज़ो खुली वेंदो। पर अगरि बहितर जी ॻाल्हि आहे त सभ खां अफ़ज़लियत खजूर खे आहे, सुन्नत अमल आहे खजूर सां रोज़ो खोलणु, त उनजे करे असांखे खजूर ॾे एतमामु करणु खपे। ऐं साइंटिफिकली बि चूंकि सॼो ॾींहुं असांजी बॉडी जेको आहे न खाधे पीते खां रहे थी पई, त उन में जेको आहे न मुख़्तलिफ़ नमकियात जी कमी, ग़िज़ाइयत जी कमी थी वञे पई। खजूर खे अल्लाह सुब्हानो व तआला जेको आहे न हिकिड़ी अहिड़ी ख़ुराक ठाहियो आहे जंहिंमें सॼी ग़िज़ाइयत कंप्लीट आहे, उहो हिकिड़ो मुकमल सेट ऑफ छा चइजे जेको आहे न उहो ग़िज़ा आहे। ऐं जॾहिं असां हिकिड़ो बदाणो खजूर जो वठूं था त जिस्म जी ग़िज़ाइयत जी सॼे ॾींहं जी जेका कमी थिए थी पई, उहा खजूर उनखे मुकमल करे थी पई। उनजे करे बहितर आहे त खजूर त हूअं बि आम असांजा डॉक्टर, मेडिकल जा जेके माण्हू आहिनि, उहे हिदायत कंदा आहिनि त भाउ माण्हू खे पंहिंजे नॉर्मल ख़ुराक में खजूर खे ज़रूरु रखणु घुरिजे, छो त खजूर वॾी ताक़त वारी शइ आहे। ऐं रमज़ान में त स्पेशली इन शइ जो एतमामु थियणु घुरिजे। असां हरम वग़ैरह में वेंदा आहियूं उमिरे जे लाइ, त उते रमज़ान में बेतहाशा खजूर विराइजंदी आहे या खजूर जो इस्तेमालु हूंदो आहे, छो त उनजे पोयां इहो सुन्नत अमल जो हिकिड़ो सिलसिलो आहे, उनजे करे खजूर बहितर आहे। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असां शो त करियूं पिया, पर चांहि जी शिदत महसूसु थिए पई, सो छाकाणि त उनजी वजह इहा आहे, मेज़बान चांहि जो पैक असांजे साम्हूं पियल आहे, ऐं मेज़बान पती जेका आहे उहा ॾाढी शानदार ख़ुशबूदार आहे। इन करे असां चाहींदा आहियूं त असांखे चांहि मिलंदी रहे। बहरहाल जझे मिक़दार में चांहि पीअण बि सही कोन्हे, पर हिकु भेरो पीओ या 2 भेरा पीओ ॾींहं में, त पोइ चांहि ॾाढी सुठी हुजणु घुरिजे। ईअं माण्हू जीअं पाण चवंदा आहियूं न, या चांहि हुजे पर कड़क ऐं दमदार हुजे, जेका माना बसि ही सारा समूरा थक ॾींहं जा
लही वञनि। सो साॻी रीति मेज़बान बि ॾाढी सुठी पती आहे, इन करे अव्हां पंहिंजी चांहि में इस्तेमालु कंदा करियो। ऐं अगरि चाहियो था त इन पतीअ खे पाण इस्तेमालु करियूं त पोइ घर जे वेझो कंहिं बि स्टॉल तां इन पतीअ खे अव्हां ख़रीद करे सघो था। इन ई पैक जे अंदरि हिकिड़ो कूपन ॾिनल आहे, जंहिं कूपन में अव्हां पंहिंजो एड्रेस, पंहिंजो नालो, मुकमल पतो ॾेई करे घर जे ई वेझो कंहिं बि ड्रॉप बॉक्स में विझी छॾींदव त पोइ शामिलु थी वेंदव अव्हां मेज़बान जे तरफ़ां मिलंदड़ क़ीमती ऐं ख़ूबसूरत इनामात जो हिसो। ऐं हिकिड़ी ॿी ॾाढी सुठी ॻाल्हि अव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त मेज़बान पतीअ जे तरफ़ां ॾाढा सुठा प्रोग्राम थियण वञनि पिया, जेके अव्हांजे शहरनि ऐं अव्हांजे ॻोठुनि ताईं ज़रूरु पहुचंदा। अव्हांखे उते ज़रूरु शिरकत करणी आहे। उनजी वजह इहा आहे जो अव्हांजा पसंदीदा गुलकार, फ़नकार, कलाकार ऐं अदाकार पिणु अचनि पिया। इन करे अगरि अव्हीं चाहियो था त इन पैक ऐं इन मेज़बान पतीअ जे तरफ़ां थींदड़ प्रोग्रामनि में शिरकत बि करियूं, न सिर्फ़ु शिरकत करियूं पर मेज़बान जे तरफ़ां मिलंदड़ ख़ूबसूरत इनामात जो बि हिसो बणिजूं, त पोइ अव्हांखे उन्हनि प्रोग्रामनि में ज़रूरु शिरकत करणी आहे। पाण हाणे हलंदासीं पंहिंजे महिमान जी तरफ़। साईं, रोज़ो खोलणु ऐं रोज़ो रखणु, सहरी ऐं अफ़्तारी, इन जो मुख़्तस वक़्तु छा हुजे थो? मुंहिंजो मक़सदु इहो आहे त पाण सहरीअ में कोशिशि कंदा आहियूं त बाबा जेसिताईं आज़ान हले थी, आख़िर में ला इलाहा इल्लल्लाह ताईं नथो पहुचे मौलवी साहिब, त पोइ पाण खाइणु पीअणु जारी रखंदा आहियूं। पर उन जे उबतड़ वरी अफ़्तारीअ में जीअं ई अल्लाहु अकबर थिए थो त पोइ पाण रोज़ो खोलणु शुरू करे छॾींदा आहियूं। छा चवणु चाहींदो? वॾो अहम सवाल तव्हां फरमायो आहे। वाक़िअतनि जेको आहे न असांजे मुआशिरे में इहा शइ आहे ऐं शायदि उन जी वजह जेको आहे न सही प्रॉपर अवेयरनेस न हुजणु आहे। गुज़ारिश इहा आहे त जेको आहे न अल्लाह सुब्हानो व तआला रोज़े रखण जे सिलसिले में इहो फरमायो त बाबा जेको सहरीअ जो वक़्तु आहे, माना उन फजुर जो वक़्तु दाख़िल थियण खां अॻु में, माना दाख़िल थियण ते जेको आहे न रोज़ो असांखे बंदि करिणो आहे। ऐं इफ़्तारीअ जो जेको असुलु वक़्तु आहे क़ुरान करीम में हदीस में आहे जेको उहो इहो आहे त बाबा जीअं ई सूरज ग़ुरूब थींदो, सूरज लहंदो, त जेको आहे न असांजो इफ़्तारी जो वक़्तु शुरू थी वेंदो। असुलु त जेको आहे न इहो आहे त बाबा जीअं फजुर जो वक़्तु दाख़िल थियण ते बंदि करिणो आहे असांखे रोज़ो, बंदि करिणो आहे रोज़ो सुबुह जो। ऐं मग़रिब जो माना जीअं सूरज ग़ुरूब थिए थो, ग़ुरूब ते असांखे रोज़ो खोलणो आहे। हाणे केतिरे बजे जेको आहे न फजुर जो वक़्तु दाख़िल थिए थो, कहिड़े ॾींहं ते पूरा 3 ॾींहं आहिनि, त उन्हनि जो हिकिड़ो कैलेंडर आहे। ज़ाहिर हर माण्हू त उनखे उहा एतिरी नॉलेज बि न आहे, एक्सेस बि न आहे त उहो जेको आहे न इन शइ खे जांचे सघे त बाबा काएं बजे फजुर जो वक़्तु दाख़िल थियो। त उन जा जेके माहिरीन आहिनि उहे पंहिंजा साइंटिफिक तरीक़ाकार इख़्तियार करे, शरई मालूमात खे इख़्तियार करे, उहे हर साल रमज़ान में तव्हांखे हिकिड़ो कैलेंडर मुरतब करे ॾींदा आहिनि त बाबा फलाणे ॾींहं ते हेतिरे बजे फजुर जो वक़्तु दाख़िल थींदो। असुलु त जेको आहे न उहो कैलेंडर असांखे फॉलो करिणो आहे। ऐं उन में बि एहतियात जो तक़ाज़ो इहो आहे त कैलेंडर में मसलन लिखियलु आहे त बाबा सुबुह जो रोज़ो बंदि थींदो 6:40 ते। हिकिड़ी मिसाल आहे त असांखे जेको आहे न रोज़ो 6:38 ते कोशिशि करे बंदि करणु खपे। ठीकु आहे। अच्छा, जेके असांजा दोस्त तव्हां फरमायो त साईं अज़ान शुरू थी वेंदी आहे त बि हू खाईंदा रहंदा आहिनि, इहो ख़्यालु करे त भई जेसिताईं अज़ान हले थी तेसिताईं असांजी चांहि बि पूरी थी वेंदी या खाधो पीतो पूरो थी वेंदो, इहा सही अप्रोच न आहे। उन जे करे त हू जेको अज़ान ॾिए थो पियो उहो तॾहिं ॾिए थो पियो जॾहिं असांजो वक़्तु ख़तमु थी थो वञे। जीअं हुनखे ख़तमु थियण जो एंटीमेशन थिए थो त बाबा 40 थी विया, रोज़ो ख़तमु, हाणे हू अज़ान शुरू थो करे। अगरि हुनखे अज़ान कंप्लीट करण में 2 मिंट था लॻनि या 3 मिंट था लॻनि त उहे 2 या 3 मिंट उहे रोज़े ख़तमु थियण खां पोइ वारा आहिनि। अगरि को माण्हू अज़ान जे ड्यूरिंग खाए थो पियो त उनजो मतिलबु आहे त उहो रोज़े जे टाइम में खाए थो पियो, माना रोज़ो बंदि थी चुको आहे, रोज़ो स्टार्ट थी चुको आहे, अज़ान हले थी, खाए थो, त उनजो त रोज़ो ई न थींदो। त उनजे करे जेको आहे सो असांखे उन कैलेंडर खे फॉलो करिणो आहे। अगरि असां वटि चलो कैलेंडर अपडेट न आहे, अॼुकल्ह मोबाइलनि ते एप्लीकेशन्स अचनि थियूं पियूं, तव्हां उहे एप्लीकेशन डाउनलोड करे रखो, उन जे थ्रू ॾिसो। जे न त बि कम से कम तव्हांजो कट ऑफ टाइम जेको हुजे न उहो अज़ान हुजे।
जीअं ई जेको आहे न तव्हांखे अज़ान जो लाउड स्पीकर जी ठुक ठुक ॿुधण में अचे त सम्झी वञो त टाइम ख़तमु आहे। जेको निवालो तव्हांजो हिते पहुतल आहे मुंहं जे क़रीब बि त तव्हांखे हाणे मुंहं में नाहे विझणो। अगरि गिलास तव्हांजे मुंहं जे क़रीब आहे त इवन जेकॾहिं तव्हांजे मुंहं में पाणीअ जो ढुक आहे, मानीअ जो गिरह आहे ऐं ठुक ठुक थी वई ऐं अज़ान स्टार्ट थी वई त तव्हांखे उहो ॿाहिरि कढणो आहे, अंदरि नाहे खणी वञिणो, छो त इहा इंटीमेशन आहे इन शइ जी त रोज़ो स्टार्ट थी चुको आहे। सही। अलबत्ता जेको तव्हां होॾां फरमायो त भई जेको आहे न रोज़ो खोलण वारी ॻाल्हि आहे त उहो बिल्कुलु सही आहे। त उहो अज़ान तेॾीमहिल थींदी आहे जॾहिं ग़ुरूब थी वेंदो आहे ऐं ग़ुरूब थियण सां ई जेको आहे न अज़ान शुरू थींदी आहे। त अगरि असां कुझु जॻहियुनि ते सायरन वॼाईंदा आहिनि ऐं रोज़ो खोलाए करे अज़ान बाद ॾींदा आहिनि, कुझु जॻह ते अज़ान ॾेई करे रोज़ो खोलाईंदा आहिनि, त पोइ सायरन वॼे या अज़ान जो अल्लाह अकबर थिए तव्हांजो रोज़ो खुली चुको आहे, हाणे तव्हां खोले सघो था। उन लाइ पूरे अज़ान जे ख़तमु थियण जो वेट करण जी ज़रूरत न आहे। इहो दुरुस्त तरीक़ोकार आहे। अच्छा साईं, हिकिड़ो ॿियो बि कॉन्सेप्ट आहे त मुख़्तलिफ़ मिसाल जे तौरु पाण कराचीअ में रहूं था, कराची जे तारिक रोड जे भरपासे में इलाही सारियूं आज़ानूं थियनि थियूं, इलाही सारियूं मस्जिदूं आहिनि। बिल्कुलु सही। सो हर माण्हू चाहींदो आहे त बाबा मुंहिंजे घर जे वेझो जेका मस्जिद आहे उहो उन मस्जिद में आज़ान शुरू थिए या सायरन वॼे त पोइ मां शुरू करियां रोज़ो खोलणु। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। असल में उन में ईअं आहे त साईं अगरि अलॻि अलॻि शहरनि जो या अलॻि जिथे मतिलबु टाइमिंग डिफरेंट आहे उते जो त एतबार आहे त भई मिसाल जे तौर ते हिकिड़े टीवी हले थी पई ऐं टीवीअ में कराचीअ जी अज़ान अचे थी पई ऐं मां वेठो आहियां सखर में, टीवीअ वारो अज़ान ॾिए थो पियो साईं किथे कराची, मां सखर में वेठो आहियां, टीवी जे ज़रिए ॾिसो था, टीवी जे ज़रिए मां ॾिसां थो पियो त पोइ या मिसाल मोबाइल एप्लीकेशन ते ॾिसां थो, मुंहिंजो उते जो लोकेशन टाइम सेट थियल आहे कराची जो, मां वेठो आहियां सखर में ऐं सखर जो 2 मिंट 3 मिंटनि जो डिफरेंस आहे त मूंखे सखर जे टाइम जो या उते जे अज़ान जो इंतज़ारु करिणो आहे, कराचीअ वारी ते मूंखे नाहे खोलणो या बंदि करिणो। पर जेकॾहिं सेम सिटी में आहियूं, जीअं कराची में आहियूं, सॼे कराची जो टाइम हिकिड़ो ई आहे, पोइ उन में पंहिंजे पाड़े जी मस्जिद जो इंतज़ारु करण जी काई शरई वजह न आहे। अगरि उन शहर में किथे बि अज़ान स्टार्ट थी वई या तव्हांखे कंहिं बाज़े जॻहियुनि ते साईं शहर में मस्जिदूं परे बि थियनि थियूं या तव्हां फ्लैटनि में किथे अहिड़ी जॻह ते आहियो जिते अज़ान जो डायरेक्ट आवाज़ु नथो बि अचे पियो, त पोइ उन में तव्हांखे पंहिंजो टाइम फॉलो करिणो आहे। जेको तव्हांखे टाइम इंटीमेट थिए त बाबा हाणे वक़्तु दाख़िल थी वियो त तव्हांखे करिणो आहे। बाबा पाड़े जी मस्जिद आहे, मुमकिन आहे उन ॾींहुं मौलवी साहिब खे थोरी देरि थी वई हुजे, वुज़ू कंदो हुजे, घरां ईंदड़ हुजे, किथे ट्रैफ़िक में फासी पए, त पोइ मां उनजो इंतज़ारु न कंदुमि, मां त पंहिंजे वक़्त जो इंतज़ारु कंदुमि या अज़ान जो इंतज़ारु कंदुमि। जीअं मूंखे किथां बि अज़ान मिली वई या वक़्तु मिली वियो त मूंखे पंहिंजो रोज़ो खोलणु या बंदि करण जो सिलसिलो शुरू करणु आहे। त इहो पंहिंजे पाड़े जी मस्जिद जो अज़ान जो इंतज़ारु करणु ठीकु आहे, माण्हू के कनि था, लेकिन इन जी का शरई वजह न आहे। बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, हाणे पाण रमज़ान शरीफ़ जे हवाले सां त ॻाल्हियूं ॿोलियूं खोड़ कयूंसीं, पर चाहींदुसि त ईद जे हवाले सां बि थोरी ॻाल्हि ॿोल कजे। ईद जे ॾींहं ते पाण ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, ख़ुशीअ सां गॾोगॾु अल्लाह पाक जो शुक्रानो अदा कंदा आहियूं। ईद जे ॾींहं ते नवनि कपिड़नि पाइण जी अहमियत छा आहे? ईद जे ॾींहं साईं नवां कपिड़ा पाइणु सुन्नत अमल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसुनि में इन शइ जी तरग़ीब आहे त ईद जे ॾींहुं जेको आहे सो वेंझी संहिंजी जिस्म जी सफ़ाई करे उन खां पोइ जेको आहे न नवां कपिड़ा मुयसरु थी सघनि त जेको आहे न माण्हू नवां कपिड़ा पाए, इन जी अहमियत आहे। ऐं अगरि को माण्हू नवां कपिड़ा इन नियत सां पाए थो त बाबा शरीयत में असांखे इन शइ जो हुकुम आहे त उन जो इहे कपिड़ा ख़रीद करण जो अमल ऐं उहा नवां कपिड़ा पाइण जो अमल जेको आहे उहो अजुर में शुमारु थींदो। त उन जे करे पर इहो बि आहे त ईद का नवनि कपिड़नि सां ॿधल न आहे। अच्छा। दुनिया में हज़ारे लखे माण्हू ग़रीब ग़ुरबा बि आहिनि, उन्हनि खे नवां कपिड़ा मुयसरु न आहिनि, त पोइ उन मौक़े ते उन्हनि जे लाइ तालीम इहा आहे त उन्हनि वटि जेके मौजूदु कपिड़ा आहिनि उन्हनि मां जेको बहितरीनु जोड़ो हुजे उहो हुननि खे पाइणो आहे। अगरि नओं मुयसरु न आहे, मसलन हर माण्हू इन शइ खे अफोर्ड नथो करे सघे, त पोइ जेको जोड़ा मौजूदु आहिनि उन्हनि मां बहितर जेको जोड़ो आहे उहो पाइणो आहे। पर अगेन उन जी जेको फ़लसफ़ो आहे इहो आहे त बाबा पंहिंजे पाण खे बहितर खां बहितर हालत में, छो त ईद खे ख़ुशीअ जो ॾींहुं शरीयत डिक्लेयर कयो आहे ऐं ख़ुशीअ जे इज़हार जे लाइ जेको आहे न पंहिंजे पाण खे संवारणु, पंहिंजे पाण खे ख़ूबसूरत करणु, सुठा कपिड़ा पाइणु, ख़ुशबू लॻाइणु, इहो जेको आहे न इहो पार्ट ऑफ मतिलबु हिकिड़े क़िस्म जी इहा एक्टिविटी आहे ऐं उन ईद जे ॾींहं जे तयारियुनि मां हिकिड़ी तयारी आहे। उन जे करे सुठा कपिड़ा ज़रूरु पाइणु खपनि। अगरि नवां हुजनि बहितर आहे, नवां न आहिनि त साफ़ु सुथरा ज़रूरु हुजनि ऐं सुठा जेको तव्हां वटि मौजूदु आहे उन मां बहितर हुजे।
बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, पाण रमज़ान शरीफ़ में ॾिसंदा आहियूं दस्तरख़ान तमामु घणा खुली वेंदा आहिनि, इंसाननि सां पाण हमदर्दी बि कंदा आहियूं, रोडनि ते बीह करे जूसिस, पाणी, गिलास ऐं शरबत, मशरूबात, इहे सभु शयूं विराईंदा आहियूं। रमज़ान शरीफ़ खां पोइ इहा रवायत या इहा जेका प्रैक्टिस आहे उहा घटिजी वेंदी आहे। पहिरियां त आउं पुछणु चाहींदुसि इन्हनि जी केतिरी अहमियत आहे, ॿियो त इन खे कीअं बरक़रार रखी सघूं था? तमामु ज़बरदस्त सवाल साईं तव्हां फरमायो आहे। रमज़ान में माण्हुनि खे इहो थोरो ज़हन में आहे न त साईं रमज़ान में सदको ख़ैरात जो सवाबु वधीक आहे, त उन जे करे रमज़ान में माण्हू वधीक कनि था पिया। ऐं थोरी उन जी ज़रूरत बि इहा आहे त जेको माण्हू मिसलनि मां पंहिंजे ऑफिस मां निकितो आहियां, बाबा मुंहिंजो जेको घरु आहे फलाणी जॻह ते आहे, हाणे मां ट्रैफ़िक में आहियां, कंहिं अहिड़ी जॻह ते अज़ान दाख़िल थी वई जिथे मां अञा घर न आहियां पहुतो, किथे रस्ते में आहियां, त पोइ उन जे पोयां माण्हुनि जो कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे त भाई इहे रोज़ेदार आहिनि, रस्ते में आहिनि, उन्हनि खे रोज़े खोलण जी शइ आहे न आहे, उन्हनि खे माण्हू ॾिए त जीअं एटलीस्ट रोज़ो त खोलीनि। ऐं उन्हनि जो पेशे नज़र इहो हूंदो आहे त असांखे रोज़े खोलाइण जो सवाबु मिली वेंदो। उन जे करे असांजी सोसाइटीज़ में इहा शइ आहे ऐं इहा सुठी रिवायत आहे, हुजण बि खपे। छो त शहरी ज़िंदगीअ में या ॿाहिराड़ियुनि में बि इवन जेको आहे न खोड़ माण्हू अहिड़ा थी सघनि था इंसानी हुन ते तरतीब सां त इफ़्तारीअ जे टाइम ते माण्हू मुमकिन आहे कंहिं अहिड़ी जॻह ते न हुजे जिते तव्हांखे खाधे पीते जी शइ मुयसरु हुजे। केरु माण्हू अगरि तव्हांखे उहा ॾिए थो, तव्हां रोज़ो खोलियो था, उन वक़्तु बुख उञ बि आहे, ज़रूरत बि आहे, त इहा हुजणु खपे ऐं इहा भली शइ आहे। अलबत्ता इहो आहे त हिकिड़ी त इन में हिकिड़ी शइ इहा हुजणु खपे त साईं नियत साफ़ु हुजणु खपे। इलाही माण्हू ॾेखाव जे लाइ बि इहो कनि था त बाबा उहे पंहिंजे घर जे ॿाहिरां जेको आहे न इफ़्तारी जो सामान रखाइनि था, उन्हनि जो पर्पज़ इहो आहे त माण्हू सम्झनि त बाबा मां केॾो अमीर आहियां या मां केॾो सख़ी आहियां, ऐं इन जे करे उहे खाराइनि था प्यारीनि था। त पोइ अलाह त दिलनि जा हाल ॼाणे थो। ऐं हिकिड़ो पर्पज़ ॿियो बि हुजे थो साईं, उहो माज़रत तव्हांजी ॻाल्हि सां मां एडिंग करियां थो त माण्हू चाहिनि था त असांखे फंडिंग थिए। हा, इहे इलाहिनि माण्हुनि जो इहो बि पर्पज़ आहे त उहो अहिड़े क़िस्म जी एक्टिविटी करे वरी पोइ माण्हुनि खां इन ते फंडिंग वठनि था पिया, ऐं कुझु माण्हू वरी उन फंडिंग जो मिसयूज़ बि कनि था पिया। त इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो अफ़सोसनाक सूरत हाल आहे। इन शइ खे रोकण जी ज़रूरत आहे। पर जेकर माण्हू के बहितर इंटेंशन सां, सुठी इंटेंशन सां केरु माण्हू कंदो त बहरहाल उन जो हिकिड़ी वजह बि आहे ऐं अजुर त आहे ई, इन में को शक न आहे। जेतिरे क़दुरु तव्हांजे सवाल जो ॿियो पार्ट हुयो त इन खे रमज़ान खां पोइ कीअं क़ाइमु रखिजे, इहो वॾो चैलेंज आहे त रमज़ान खां बाद जेको आहे न अहिड़े क़िस्म जी का बि एक्टिविटी नज़र नथी अचे पई, ऐं मतिलबु जेको आहे न इहो सिलसिलो थिए थो त असांखे घुरिजे ईअं त असां जेके रमज़ान में जेतिरा बि नेक कम आहिनि, जीअं असां इबादत जो वाधारो कयूं था, क़ुर शरीफ़ जी तिलावत वधी थी वञे, गुनाहनि खां बचण जी प्रैक्टिस रमज़ान में वधी थी वञे, सदको ख़ैर ख़ैरात वधी थो वञे, त इहे सभु जेके उम्दा ॻाल्हियूं असां रमज़ान में अपनायूंसीं, असांखे घुरिजे त इन्हनि खे रमज़ान खां बाद बि कंटिन्यू रखूं। ठीकु आहे, रमज़ान में त हिकिड़ी ख़ासि वजह त बाबा तव्हां जेको आहे न उहो कमु मग़रिब जी नमाज़ महिल रोड ते बीहो था, छो त रोज़े खोलण जो टाइम आहे। ग़ैर रमज़ान में मग़रिब वक़्तु बीहण जी ज़रूरत न आहे, पर ग़ैर रमज़ान में इहो कॉन्सेप्ट अगरि तव्हांखे आहे त बाबा मूंखे ग़रीबनि जी मदद करणी आहे, त पोइ तव्हां मग़रिब जो न, तव्हां हूअं ई जेको बि राति जो ॾींहं जो जेको बि अलाह तव्हांखे टाइम ॾिए उन टाइम ते तव्हां ग़रीबनि खे खाधो खारायो। ऐं जेकॾहिं रोडनि ते नथा विराए सघो त पंहिंजे अड़ोस पड़ोस में ॾिसो जेके सफ़ेद पोश माण्हू ज़रूरतमंद माण्हू आहिनि, उन्हनि खे राशन, कपिड़ो लटो या पैसा या कहिड़ी बि सूरत में तव्हांखे ॾियणु खपे। मक़सदु इहो आहे त जेको तव्हां रमज़ान में सदको ख़ैरात जो अमल शुरू कयो, उहो ग़ैर रमज़ान में बि जारी रखणु घुरिजे। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, रमज़ान शरीफ़ में सुठा सुठा खाधा खाइण ऐं पचाइण उनजो एतमाम करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे, इन बाबति छा ख़्यालु आहे? बिल्कुलु साईं, रमज़ान में जेको आहे न असांखे हुकुम आहे त असां पंहिंजो दस्तरख़ान वसी कयूं, ऐं रमज़ान में जेको कुझु इंसानु ख़र्चु करे थो, चाहे पंहिंजे खाधे पीते ते ई ख़र्चु करे, पंहिंजे ॿचड़नि ते ख़र्चु करे, उन में जेकॾहिं हुनजी नीयत अलाह जी रज़ा हासिलु करणु आहे त इंशा अल्लाह ताला उहो जेको ख़र्चु आहे उहो बि हुनजे सदके ख़ैरात में वेंदो। मसलन मां पंहिंजे घर वारनि जे लाइ, पंहिंजे घर जे इफ़्तारीअ जे लाइ मां फ्रूट वठी थो वञा, त पर मुंहिंजी नियत इहा आहे त बाबा घर वारा बि रोज़े सां आहिनि, रोज़ा खोलींदा, ॿचड़ा खाईंदा, मस्जिद बि वेंदो, को ग़रीब गुरबो पाड़ेसरी बि खाईंदो, त उहो जेको फ्रूट ख़र्चु वठण ते मां ख़र्चु कयो, इहो बि सदके में आहे। खाधो मां वधीक एहतमाम सां पचायो, वधीक क्वांटिटी में पचायो, त उहो उन ते ख़र्चु वधीक थियो, उहो बि सदके में आहे, ऐं उन ते उहो ई अजुर मिलंदो 70 गुना वधीक। उन जे करे असां वटि इहो ट्रेडिशन आहे त असां रमज़ान में वधीक पचाईंदा आहियूं, वधीक शयूं ठाहींदा आहियूं, क्वांटिटी वधीक हूंदी आहे, पोइ छा हूंदो असां पाड़े ओड़े में बि ॾियूं था, पाण बि थोरो वधीक एहतमाम सां दस्तरख़ान खे कुशादो करे खाऊं था। ऐं इहो हुजणु घुरिजे
बसि शर्त इहो आहे त नियत अलाह जी रज़ा हुजे, ॾेखाव न हुजे। ऐं इहे खोड़ माण्हुनि वटि वरी पोइ ज़ियान बि घणो आहे। बाबा शयूं इलाही ठाहींदा, उन मां थोरियूं खाईंदा, बाक़ी अधु ते अधु ज़ाया करे उछलाईंदा हेॾां होॾां। इहो बि अलाह खे पसंदि न आहे। तव्हांखे ख़बर आहे त क़ुर शरीफ़ में चयल आहे त जेके माण्हू इसराफ़ कनि था, ज़ियान कनि था, इन्हनि खे शैतान जो भाव कोठियो वियो आहे। इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़्वान शयातीन। त इहो जेको आहे न असांखे इसराफ़ नाहे करिणो, ज़ियान नाहे करिणो। जेका बि शइ ठाहियो पाड़ेसरीनि में ॾियो, फ़क़ीरनि खे ॾियो, ज़रूरतमंदनि खे ॾियो ऐं पाण खाओ, वधीक खाओ, इन में कोई हरज कोन्हे, काई पाबंदी न आहे। बिल्कुलु ठीकु साईं, ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूंसीं। आख़िरी सुवालु आहे हिन सेशन जो, पाण रमज़ान शरीफ़ में तिलावत करणु चाहींदा आहियूं, क़ुर करीम जो ख़तमु कढणु चाहींदा आहियूं, ऐं हर माण्हू जी कोशिशि हूंदी आहे त हिकु ॿ टे न त बि हिकु ज़रूरु ख़तमु करणु घुरिजे। बिल्कुलु। इन बाबति छा चवणु? साईं क़ुर शरीफ़ जो त रमज़ान सां ॾाढो दोस्ताणो याराणो आहे। वाह वाह। छो त जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त क़ुर शरीफ़ जो नाज़िल थियण जो आगाज़ ई रमज़ान में थियो। वाह। अलाह साईं त सॼो 11 महीना हुया, कॾहिं बि स्टार्ट करे सघे पियो, पर अलाह साईं क़ुर जो जेको रमज़ान में माना जेको क़ुर जो नुज़ूल जो सिलसिलो आहे उहो रमज़ान में अलाह साईं कयो। बि हदीस जे किताबनि में आयल आहे त क़ुर जेको मुकमल 83 सिपारा आहिनि, त इन जो हिकिड़ो नुज़ूल आहे अर्श खां, 7 आसमान खां पहिरें आसमान ताईं। इहो हिकिड़ो यकमुश्त नाज़िल थियो। पोइ वरी जेको आहे उन आसमान दुनिया जेको ही पहिरियों आसमान आहे, उन खां वठी करे हेठि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं नाज़िल थियणु, उहो जेको आहे न स्टेप्स में, आयतुनि में, सूरतुनि में, टुकड़नि में नाज़िल थियो। उहो जेको अर्श खां आसमान दुनिया ताईं नाज़िल थियो, उहो मुकमल रमज़ान में नाज़िल थियो। उन खां पोइ जेको क़ुर करीम दुनिया में टुकड़नि सूरतुनि में आयो, उहो मुख़्तलिफ़ मवाक़िअनि ते ज़रूरत जे हिसाब सां आयो। त रमज़ान ऐं क़ुर जो पाण में वॾो याराणो आहे, जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूअं ई तिलावत घणी कंदा हुया, पर रमज़ान में उन्हनि जो मेजॉरिटी वक़्तु क़ुर जी तिलावत में गुज़रंदो हो। हदीस जे किताबनि में आयल आहे त हज़रत जिब्राईल जेको मुक़द्दस मुक़र्रब फ़रिश्तो आहे, उहो ईंदो हुयो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां वेही करे दौर कंदा हुआ, तिलावत कंदा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो दौर उनखे ॿुधाईंदा हुया। ऐं रमज़ान में इहो जेको तराविन में क़ुर करीम ख़तमु करणु, माण्हुनि जो इहो एहतमाम त पूरो जेको आहे न असांजो ख़तमु थिए, बल्कि कई माण्हू कई ख़तमु बि कनि था। त इहो जेको आहे न असांजो इन जे करे आहे त क़ुर जो असांजे मथां हक़ बि आहे, सॼो साल करणु खपे, ख़ासि तौर ते रमज़ान में करणु खपे। ऐं उनजो घटि में घटि हक़ इहो आहे त हिकिड़ो ख़तमो त ज़रूरु करणु खपे। ऐं हिकिड़े ख़तमे जो मतिलबु इहो आहे त रोज़ु हिकिड़ो सिपारो, बिल्कुलु रोज़ु पारो कबो, तॾहिं 30 सिपारा 30 ॾींहंनि में थींदा। ऐं हिकिड़ी आहे साईं तिलावत, मां बसि पंहिंजी गुफ़्तगू ख़तमु कंदुमि त हिकिड़ी आहे आम लफ़्ज़नि जी तिलावत, इन जो बि वॾो अजुर आहे। पर क़ुर करीम जेको नाज़िल थियो आहे, उहो इन लाइ नाज़िल थियो, असांजे लाइ हिकिड़ी गाइड बुक आहे। त उनखे माना सां, तर्जुमे सां सम्झणो आहे, उन जूं सम्झाणियूं असांखे पंहिंजी ज़िंदगीअ जे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में अप्लाए करणियूं आहिनि। इहो इम्पोर्टेंट शइ आहे जेका असांजो मिसिंग एलिमेंट आहे। त असां तिलावत जो मतिलबु इहो वरितो आहे त बाबा बसि पढ़ी छॾियोसीं, पोयां छा लिखियलु आहे, छा माना आहे, उन ते माण्हुनि जो तमामु घटि तवजो आहे। उनजे करे मां पंहिंजे सभिनी हिन प्रोग्राम जे वसातत सां, तव्हांजे तवसुस सां, सभिनी पंहिंजे सिंध जे वासियुनि खे जेके दुनिया में रहनि था, इहो मशवरो ॾींदुमि, दरख़्वास्त कंदुमि त बाबा रमज़ान में 2-4 ॾींहं बचा आहिनि, तव्हां पंहिंजे इन्हनि मकतबनि जो, दीनी किताबनि जी जॻहियुनि जो रुख़ कयो ऐं क़ुर करीम कुझु इज़ाफ़ी घर लाइ वठी अचो ऐं तर्जुमे वारा क़ुर ज़रूरु वठी अचो। वाह वाह वाह। छो त जेकॾहिं तर्जुमे सां तव्हां पढ़ंदव त उनजो जेको विज़डम आहे, उनजो जेको मैसेज आहे, उहो तव्हांखे मिलंदो ऐं तव्हांखे लॻंदो त तव्हांजे ज़िंदगियुनि ते क़ुर जेको आहे हिकिड़ो असरु मुरतब कयो आहे। त उनजे करे जेको आहे न तिलावत ऐं उनखे सम्झण जो इहतमाम ज़रूरु करणु खपे। बिल्कुलु ठीकु साईं इमामुद्दीन साहिब, अव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु मां कुझु पल ॾिना ऐं ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं अव्हां। ऐं इनशाअल्लाह अल्लाह पाक अव्हां जे इन्हनि ॻाल्हियुनि जे ज़रिए, असांजी इन्हनि ॻाल्हियुनि जे ज़रिए बशमूल असांजे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन रमज़ान शरीफ़ खे हर माण्हूअ जे लाइ तमामु सुठो, कारआमद ऐं सवाब जो हामिल साबित करे। सो नाज़रीन, आउं सम्झां थो त अॼु जे प्रोग्राम में तमामु घणा पहलू पाण डिस्कस करण जी कोशिशि कईसीं। अव्हां जा अगरि ॿिया बि के सुवाल हुजनि त असांजे सोशल मीडिया पेज ते अव्हां असांखे मेंशन करे सघो था, इन उमेद सां त जिते बि हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लखारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने